जो जॾहिं मके जा काफ़िर मुस्लमाननि सां विढ़ंदा हुया, नबी करीम खे तकलीफ़ ॾींदा हुया, त उहो नजर जो जेको हुक्मरान हुयो उहो उते मके वारनि जी मदद कंदो हुयो, उन्हनि खे हथियार बि ॾींदो हुयो, हर मामले में उन्हनि जो साथ ॾींदो हुयो। त भले त मुस्लमाननि खे तकलीफ़ूं ॾियो, ईज़ा ॾियो, पर कुर्बान वञा हबीब करीम जी ज़ात आ। जॾहिं मुस्तफ़ा करीम हिजरत करे मदीने तय्यबा आया आहिनि, सहाबी सगोरा पंहिंजे कम सां केॾां विया, उन्हनि खे उहो सुमामा जेको मुस्लमाननि जो दुश्मन हुयो उहो मिली वियो आहे। चओ सुभान अल्लाह। सहाबन देर कई कान का वठी उनखे ॿधऊं त तूं नजद जो हुक्मरान उहो ई आहीं न। जॾहिं मके जा काफ़िर जेके असां सां तकलीफ़ूं ऐं ईज़ा ॾींदा हुया त तूं उन्हनि जी मदद कंदो है, त भले त रसूलुल्लाह खे तकलीफ़ ॾियनि, भले मुस्लमाननि खे ईज़ा आहिनि, तूं उहो ई आहीं। हाणे वाह जो हथ आयो आहीं, हल त तोखे रसूलुल्लाह वटि वठी हलूं। ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। सहाबी उन खे ॿधी खणी आया। मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा आशिक़ जॾहिं महबूब जी दरबार में उनखे वठी आया, नबी करीम फरमायो त इनखे मस्जिद जे थंभे सां ॿधी छॾियो। सम्झो था, ॿधी छॾियो उनखे थंभे सां। जेॾी महिल बि नबी करीम निमाज़ ते अचनि, इन खां बीही करे पुछा कनि त ॾे ख़बर छा कयूं तोसां। सम्झो था, तोसां छा करणु घुर्जे, तो असांखे एतिरियूं तकलीफ़ूं ॾियारियूं, एॾो तो ईज़ा ॾिनो, केतिरनि ई मुस्लमाननि खे बेदर्दीअ सां शहीद कराई। हाणे ॿुधाए त जॾहिं तूं हिते गिरफ़्तार थी आयो ही त तोसां छा कयूं। वो चवंदो हुयो त ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अव्हां जी मर्ज़ी आ, जेकॾहिं मूंखे क़त्ल कंदो त इहो इंसाफ़ हूंदो। सम्झो था, क़त्ल कंदो त इहो इंसाफ़ हूंदो जो मूं ज़ुल्म ई अहिड़ा कया, पर जेकॾहिं मूंखे माफ़ी ॾींदो त इहो तव्हांजो एहसान हूंदो। सुभान अल्लाह। ज़ोर सां चओ। हबीब करीम खे छॾे करे नमाज़ पढ़ी वरी हलिया वञा। कुर्बान वञा रहमतुल लिल आलमीन जे सुहणनि अखलाकनि तां। चओ सुभान अल्लाह। उन्हीअ खे जॾहिं गिरफ़्तार करे आया हुया त ॾाचीअ ते सवार हुयो, ॾाचीअ ते उन्हीअ खे गिरफ़्तार करे आया आहिनि। उन जी ॾाची बि ॿधल आहे, पाण थंभे सां ॿधो पियो आहे। जॾहिं राति थी आ, हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त ए सहाबीओ, इन्हीअ जी ॾाचीअ जो खीर ॾुही करे इन्हीअ खे प्यारे छॾियो। चओ सुभान अल्लाह। केॾो न अज़ीम अखलाक आ। ॾाचीअ जो खीर ॾुही करे इन्हीअ खे प्यारे छॾियो। हिकु अधु ॾींहुं गुज़रियो आहे, मुस्तफ़ा करीम बार बार अची करे इन खां पुछनि पिया त ए सुमामा ॾे ख़बर तोसां छा कयूं। हू वरी वरी इहा ॻाल्हि करे आख़िरकार नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे जीअं ई न चयो आहे त हे मोहम्मद करीम, जेकॾहिं अव्हां मूंखे आज़ाद करे छॾींदो इहो तव्हांजो वॾो एहसान रहंदो, ज़िंदगी भर तव्हांजो शुक्रगुज़ार रहंदुसि। मुस्तफ़ा करीम जो रहमत जो दरियाव जोश में आयो आ। हबीब करीम फरमायो त इन जा रस्सा खोले छॾियो, वञ तोखे इजाज़त ऐं माफ़ी आहे। चओ सुभान अल्लाह। हू हैरान थी वियो, एॾा मुंहिंजा ॾोह, छा एतिरी सवली मूंखे माफ़ी मिली वेंदी। परेशान थी वियो। रिवायत में आहे त जॾहिं उन जा रस्सा खोलिया, एॾो त शर्म में ॿुॾी वियो जो विख खणी करे हली न पियो सघे त कीअं मुस्तफ़ा करीम मूंखे आज़ाद पियो करे। वियो ईअं
पैर घिसकाईंदो आहिस्ते आहिस्ते मस्जिद नबवी मां ॿाहिरि निकिरी वियो। साम्हूं बाग हुयो खजुन जो, उते वियो। चई त पाणी आहे ॾियो त आऊं पाक थियां। सुभान अल्लाह। ज़ोर सां चयो, अञा मोहब्बत सां चयो सुभान अल्लाह। चवे थो त पाणी हुजे त ॾियो त मां गुस्ल कयां, वुज़ू कयां, पाक थियां। वरी कुछ देर खां बाद में पाक थी करे मस्जिद नबवी ॾे मोटी आयो आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन साम्हूं मौजूद आहिनि। हबीब करीम फरमायो त सुमामा वरी छा थियो, छो मोटी आयो आहीं? ओ सुमामा थो चवे त ऐ मोहम्मद करीम, हिन घड़ीअ खां पहिरां अव्हां जी ज़ात जेका आहे पूरी दुनिया में वध जेका नफ़रत आहे मुंहिंजी तव्हां सां हुई। पर जॾहिं तव्हां मुंहिंजा रसा खोले करे मूंखे आज़ाद करे छॾियो आहे, ऐं मुस्तफ़ा करीम मुंहिंजा ही हथ ऐं पेर जेके ॿधल हुया उहे तव्हां आज़ाद करे छॾिया, पर मुंहिंजी दिलि हमेशह जे लाइ क़ैद करे छॾी आहे। ज़ोर सां चयो सुभान अल्लाह। अल्लाहु अकबर। या रसूल अल्लाह दिल हमेशा लाइ क़ैद थी वई। सुभान अल्लाह चयो। या रसूल अल्लाह कीअं वञा? बस अहिड़ो क़ैद करे छॾियो अथव। पहिरीं अव्हां सां हद दर्जे जी नफ़रत हुई, पर हाणे जेकॾहिं पूरी काइनात में जेकॾहिं वधीक का प्यारी ज़ात आहे त मुहम्मद करीम जी आहे। चओ सुभान अल्लाह। कलमू पढ़ियाई, अर्ज़ करे थो त या रसूल अल्लाह, तवज्जो सां ॻाल्हि ॿुधिजो। चवे थो त या रसूल अल्लाह, अॻ में मके वारा तव्हांखे तकलीफ़ ॾींदा हुया। मके वारनि वटि अनाज आऊं पहुचाईंदो हुयुसि। अन्न थियो, सारियूं थियूं, ॿियो जेको कुझु आहे खाधो पीतो उन्हनि वटि मूं वटि आवींदो हुयो। तॾहिं त दुश्मन हुयुसि, उन्हनि जी मदद कंदो हुयुसि। पर हाणे या रसूल अल्लाह, वो साॻियो ई नजद जो हुक्मरान हाणे तव्हांजो गुलाम थी वियो आहे। या रसूल अल्लाह, हाणे मां बि कसम खणी करे थो ॻाल्हि कयां त जेसि ताईं इहे मके वारा तौबह करे जेसि ताईं अव्हां जे कदमनि में नथा अचनि, तेसि ताईं आउं उन्हनि खे अनाज जो हिकिड़ो दाणो बि कोन ॾींदुसि। सम्झो था? छो त मके वारा आहिनि मुंहिंजे रहम करम ते। हाणे आऊं जो मुहम्मद करीम जो सहाबी गुलाम थी वियो आहियां, त हाणे उन्हनि खे दाणो बि कोन ॾींदुसि। पर कुर्बान वञा सुहिणे अखलाकनि जे मालिक तां। ज़ोर सां चयो सुभान अल्लाह। हबीब करीम फरमायो त हे सुमामा बिन असाल, भले मके वारनि केतिरा बि असां सां ज़ुल्म कया आहिनि, इहा उन्हनि जी मर्ज़ी आहे, पर असां खां कंहिंखे तकलीफ़ कोन पहुचंदी। ख़बरदार है सुमामा, जीअं मके वारनि खे पहिरीं अनाज पहुचाईंदो रहंदो हुए, अॼु भले दुश्मन आहिनि मुस्तफ़ा करीम जे दीन जा, तॾहिं बि उन्हनि खे अनाज ईअं ई मिलंदो रहंदो। ज़ोर सां चयो सुभान अल्लाह। मोहम्मद करीम एॾो मेहरबान थी करे आयो, चओ सुभान अल्लाह। ॾियण दुश्मननि खे बि दिलदारियूं ॾेई, दुश्मननि खे बि दिलदारियूं, हबीबन हज़ारे दिलियूं ठारियूं ॾेई, दुश्मननि खे बि। चओ सुभान अल्लाह।
हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मतियो ॾिसो त मुस्तफ़ा करीम दुश्मनन खे भी तकलीफ़ ॾियण पसंद कोन कंदा हुया। चओ सुभान अल्लाह। पर असां कलमे पढ़ण वारा जेकॾहिं वेही करे गौर कयूं, ठीक है असां खे कंहिं तकलीफ़ ॾिनी आ, शल न केर थोड़ी असां खे तकलीफ़ ॾे न, चवंदासूं बस इहो कॾहिं मुंहिंजे वारे में अचे त हिनखे ॾींहं जा तारा ॾेखारिया, ईअं न साईं। हबीब जा आशिको हाणे त मक्के वारा जॾहिं फाथा हुया त पोइ मुस्तफ़ा करीम उन्हनि खे चए हा न त या त कलमू पढ़ो या वहां जो अनाज बंद आ। कुर्बान वञा नबीअनि जे इमाम तां हबीब फरमायो त अनाज बंद कोन कबो, ही कलमू नसीब जी ॻाल्हि आहे, रब जंहिंखे नसीब फरमाए। सुभान अल्लाह, ज़ोर सां चओ ऐ मोहम्मद करीम जा उम्मतियो, असां तव्हांजा भाग भला आहिनि जो रसूलुल्लाह जी ग़ुलामी रब नसीब कई आहे। ज़ोर सां चओ सुभान अल्लाह।